सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में और सिंधी अवां दोस्तनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। अॼु सिंध जो हिकु तमामु वॾो सूरमो आहे, हीरो आहे। उन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको सिंध ते हमिलो कंदड़ मुग़लनि ख़िलाफ़ मौत जो फ़रिश्तो साबित थियो। इहो आहे मनाही दल। मनाही दल सिंध जे आज़ादीअ जो हिकिड़ो विसारियल सूरमो आहे। उन जी अव्हांखे यादि ॾियारींदासीं, उन जे क़ुर्बानी जो ज़िक्र कंदासीं। हाणे ही 17वीं सदीअ में मुग़लनि जे कब्ज़े ख़िलाफ़ मक़ामी अवामी लश्कर जी अॻुवाणी कंदड़ सालार हुयो। हिन सां गॾु जेके हुया ॿियूं बिरादरियूं जेके हुयूं, दल, शोरा ऐं बबुर, इहे सभु गॾिजी आज़ादी जी तहरीक में शामिल हुया। इहे सभु बिरादरियूं ऐं मनाही दल जेको हो उन्हनि में नुमायान अॻुवाण तौरु साम्हूं आयो। माना ही सालार हुयो, अॻुवाणी पियो कई मुग़लनि ख़िलाफ़ जेको आहे सो जंग जी। हिन जो जंगी जेको किरदारु आहे मुग़लनि जे मुनज़्ज़म फ़ौज लाइ ॾुखियो साबित थियो। मुग़लनि में वॾी फ़ौज हुई, उन हथियार पवार ऐं ही कुझु क़बीला जेके आज़ादी जो जज़्बो खणी आज़ादी जे जज़्बे सां ॿाहिरिनि हमलियावरनि सां मिड़िया, उन्हनि सां जंगियूं जोटियूं। हुननि खे अहसासु ॾियारियो त पराई धरतीअ ते कब्ज़ो कंदड़ कॾहिं बि अमुन ऐं सुकून सां रही नथो सघे। ख़ासि तौर ते मीर अब्दुर्रज़ाक मुज़फ़र ख़ान मामूरी ऐं मीर अबुअल बका सां संदसि जेके हिन से आज़ादीअ जूं जंगियूं थियूं, वॾा मुक़ाबला थिया। अॼु पंहिंजो विलाग संदसि जंगी हिकमत अमली, अवामी हिमायत ऐं सियासी मज़ाहिमत जो जाइज़ो पेश कंदो। हाणे सिंध जे तारीख़ में आज़ादीअ लाइ थियल तहरीकूं अवामी सतह ते वॾियुनि क़ुर्बानियुनि सां लाॻापियल रहियूं आहिनि। 17वीं सदीअ में मुग़ल सल्तनत जे कब्ज़े ख़िलाफ़ मक़ामी क़बीलनि, ख़ासि तौर ते दल, शोरा ऐं बबुर, उन्हनि क़बीलनि अवामी मज़ाहिमत जो अलम बुलंद कयो। उन्हनि जी अॻुवाणीअ में केतिरा ई जंगी मुआरका थिया, मुक़ाबिला थिया, जिन सिंधी समाज में सियासी आज़ादीअ जे ख़वाहिश खे ज़िंदा रखियो। पंहिंजे विलाग में ख़ासि तौर ते दल क़बीले जी अॻुवाण मनाही दल जे किरदार ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। चाकरहाला परगि॒णे में सिंधी अवाम जो जेको लश्कर लॻभॻि 10,000 माण्हुनि ते मुश्तमिल हुयो मुग़लनि ख़िलाफ़। इन लश्कर में 3 बुनियादी क़बीलनि जा माण्हू शामिल हुया, जंहिंमें बबुर, शोरा ऐं दल। इन्हनि टिनी क़बीलनि जे इतिहाद ऐं हम आहंगी करे ई ही तहरीक मुग़लनि लाइ वॾो चैलेंज साबित थी। उन वक़्त जे अॻुवाणनि में इस्माइल शोरो, मनाही दल ऐं दाऊद शोरो नुमायान अॻुवाण हुया। इन ई दौर में बाबूपली जे पंहिंजे क़ौमी भाउरनि सां गद्दारी कई, मुग़लनि जो साथ ॾिनो ऐं हुन मुग़लनि खे सिंधियुनि मथां हमले लाइ मदद फ़राहम कई। माना चुगली है, हू जासूसी कंदो हो मुग़लनि जी, किथे हमलो करणो आहे, कहिड़ो क़बीलो, कहिड़ी बिरादरी जेका आहे सा कहिड़ी पोज़ीशन में आहे। त हिन बाबूपली जे पंहिंजे वतन सां गद्दारी करे मुग़लनि जो साथ ॾींदे बबुर क़बीले ते राति जो हमिलो करायो ऐं उन्हनि जो तमामु वॾो नुक़सानु कयो। इन सां गॾोगॾु शोरनि ऐं दलनि गॾिजी बाबूपली जे खे संदसि गद्दारीअ जो सख़्तु जवाबु ॾिनो। ही वाक़ियो ॾेखारे थो त सिंधी जेके माण्हू हुया उन्हनि जी आज़ादीअ लाइ क़ुर्बानी ॾियण वारो जज़्बे में माना दाख़िली इतिहाद केतिरो अहम हो। माना सभु बिरादरियुनि गॾिजी करे हिकिड़े गद्दार खे मुंहुं ॾिनो, बाबूपली जे खे। हाणे अॻिते जेको आहे सो सिंधी माण्हुनि मनाही दल जे अॻुवाणीअ में पंहिंजी जंग जारी रखी। जॾहिं मुग़लनि जो मीर अब्दुर्रज़ाक मुज़फ़र ख़ान मामूरी 1025 हिजरीअ में ठटे जो गवर्नर बणियो, त हिन जी बुनियादी जेका ज़िम्मेवारी हुई सिंधी आज़ादीअ जी तहरीक खे ख़तमु करणु, दॿाइणु, हिसाइणु ऐं माण्हुनि खे जदोजहद तां हटाइणु।
ठटे में मौजूद जेके मुग़ल कारंदनि उन्हनि मीर अब्दुल रज़ाक़ खे ॿुधायो त शाल परगि॒णो मज़ाहिमत जो मर्कज़ आहे ऐं उतां जो अॻुवान मनाही दल मुग़लनि लाइ मौत जो फ़रिश्तो बणिजी वियो आहे। जॾहिं मुज़फ़र ख़ान शाल जे वेझो पहुतो त मनाही दल पंहिंजे लश्कर सां मथनि हमिलो कयो मुग़लनि ते ऐं शुरूआती जंग में मुग़लनि खे सख़्तु नुक़सानु पहुचायो। मुज़फ़र ख़ान पाण अॻिते वधण खां लवाईंदो रहियो ऐं संदसि फ़ौज इंतिशार जो शिकार थी वई, माना हुन में भाॼ पइजी वई। बाद में मुग़लनि जे सफ़ा कारंदो जेको दरंदो हुयो मीर अबुल बका पंहिंजी फ़ौज सां अची उते पहुतो ऐं गॾियल मुग़ल लश्कर सिंधी जेको इलाइक़ो हुयो उन ते ओचितो हमिलो कयो। हिन हमले में हज़ारे सिंधी शहीद थी विया, पर साॻिए वक़्तु मुग़लनि खे बि वॾो नुक़सानु पहुतो। तारीख़ी हवालनि मुताबिक़ दाड़ो बंद जबल वटि मीर अबुल बका जा 2 पुट सिंधी जोधनि हथां मारिजी विया। तारीख़ुनि में ॿुधाइनि था त मीर अबुल बका जा 2 पुट शौरन जो जेको लश्कर हुयो उन हथां मारिजी विया। इन करे नुक़सान खां पोइ मुग़लनि चालाकी सां ॿिन्ही जेके आज़ादी पसंद ग्रुप हुया उन्हनि सां ठाह करण जी कोशिशि कई, जंहिं बदि ॿिन्ही धुरियुनि विच में वॾे नुक़सान खां पोइ ॿिन्ही जो सिंधियुनि जो बि नुक़सानु थियो, मुग़लनि जो बि नुक़सानु थियो, पोइ ॿिन्ही धुरियुनि विच में आरज़ी ठाह थियो। मनाही दल ऐं संदसि साथी हमीद शोरो सुलह जे शर्तनि मूजिबि वक़्ती तौर पंहिंजूं मज़ाहिमती सरगर्मियूं ख़तमु करे पंहिंजे इलाइक़नि ॾांहुं वापसि हलिया विया। हाणे हे मनाही दल जो जेको किरदारु आहे खे सिंध जे तारीख़ में आमतौर ते नज़रअंदाज़ कयो आहे मनाही दल जे किरदार खे, पर संदसि जंगी हिकमत अमली ऐं बहादुरी सिंधी क़ौमी तहरीक जे तसलसल जो अहम हिसो आहे। संदसि अॻुवाणी में छा थो थिए? संदसि अॻुवाणी में अवामी लश्कर मुनज़िम थियो, मुग़लनि जे तरबियत याफ़्ता फ़ौज लाइ वॾो ख़तरो पैदा थियो, अवामी सतह ते आज़ादीअ जो जज़्बो मज़बूत थियो, माना सभु माण्हू मुख़्तलिफ़ बिरादरियूं क़बीला गॾिजी करे आज़ादीअ लाइ मुनज़िम थिया ऐं मुग़लनि सां वेड़ कई। हिन जी जिदोजहद मनाही दल जी जिदोजहद ॾेखारे थी त सिंध में आज़ादी जी तहरीक रुॻो सरदारनि ताईं महदूद न हुई, पर अवामी माण्हुनि जी ताक़त बि उन में अहम किरदारु अदा करे रही हुई। मनाही दल जेको आहे सिंध जे तारीख़ जो हिकु विसारियल सूरमो आहे, जंहिं पंहिंजी बहादुरी ऐं अवामी क़यादत सां मुग़लनि जे मज़बूत सल्तनत खे ललकारियो। जेतोणीकि संदसि ज़िंदगी बाबति तफ़सीली मालूमात मौजूदु न आहे, पर जेको संदसि जंगी किरदारु ऐं क़ौमी जिदोजहद सिंध जे आज़ादीअ जी तारीख़ में नुमायां हैसियत रखे थी। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।